ही तव्हां ॾिसो त हिन किले जे मथां जेके बि पथर या पहाड़ जा घणा टुकड़ा तव्हांखे मिलंदा, उहे हिन कारे कलर में ऐं ईअं लॻल थो लॻे त कंहिं बुर्ठ क़िस्म जी कंहिं सड़ियल शयुनि मां निकितल हुजनि। ऐं दुनिया जे उन्हनि माण्हुनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिननि पथरनि जी अची करे शिनाख्त कनि त छा हिननि पथरनि जे मथां काई अहिड़ी अॻु में बि कंहिं कुवत हमिलो कयो हुयो छा। जीअं मोहम्मद जीअं हाणे डिक्लेयर थियो आहे त मोहन जे दड़े में जेको आहे मोहन जे दड़े में एटमी कुवतुनि जो हमिलो थियो हुयो ऐं सिंधी क़ौम एतिरी एटमी कुवत पैदा करे चुकी हुई। छा ही हेमकोट उन ई दौर सां लाॻापियल लॻे थो ऐं उनखां पोइ वरी राजा ॾाहिर वारनि अची आबाद कयो हुजे या छा आहे। महिरबानी करे इहे जेके बि असांजा इंटरनेशनल अदारा आहिनि, ख़ासि करे फ्रेंज़िक रिपोर्टूं ॾियण वारा या पुराणे दौर जे आसारनि खे ज़ाहिर करण जा पीरियड ॿुधाइण वारा अदारा, इहे जे कार्बन टेस्टूं करे अवाम खे ॿुधाइनि त आख़िर इहो कहिड़े क़िस्म जो पथर आहे। अहिड़ो पथर तव्हांखे सड़ियल ॻरियल ऐं तमामु घणो कारो या अहिड़े क़िस्म जो पथर तव्हांखे जॻह जॻह मिलंदो, छो त सॼो इहो किलो इन पथरनि सां ई भरियो पियो आहे। इहो मूं हाणे ॾिठो त अहिड़े क़िस्म जो पथर इहो छा इहे वरी आसार क़दीमा जा माहिर माण्हू या उहे अदारा जेके इहे कार्बन टेस्टूं कनि था, उहे सभु कुझु असांखे ॿुधाए सघनि था। हीअ मां हेमकोट जी ॻाल्हि करे रहियो आहियां जेको झमपीर जे लॻ आहे ऐं जिते शिव जो मंदर बि मशहूरु आहे ऐं शाह हुसैन जी दरगाह बि आहे। हीअ शाह हुसैन जी दरगाह जे करे हिन तारीख़ी माॻ जे मथां क़ब्रस्तान जोड़ायो वियो आहे, जेको हिकिड़ो वॾो तारीख़ी किले सां मां त सम्झां थो वॾो ज़्यादती आहे। इहो न थियणु खपे आहे। अहिड़े क़िस्म जूं क़बरूं तमामु घणियूं मिलनि थियूं, ईअं थो लॻे ॼण की करोड़नि जे दौर जूं क़बरूं, पर अहिड़ी ॻाल्हि न आहे। हीअ 1960 जी क़बर आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ 1960 जी क़बर आहे। हिन में पंहिंजो तारीख़ वग़ैरह सभु शइ लिखी पई आहे ऐं अहिड़ियूं क़बरूं ॿ टे हीअं लॻनि थियूं, परते बि तव्हांखे ॾेखारियां मां त इहे ईअं लॻनि थियूं ॼण कंहिं पुराणे दौर जूं क़बरूं आहिनि, पर ईअं न बि आहे। इहे 60 जे ॾहाके में शायदि क़बरूं अहिड़े क़िस्म जूं कुझु मुक़ाम में तव्हांखे नज़र ईंदियूं जेके कलोड़ा दौर या समन जो दौर जूं न आहिनि। ऐं हीअ पथर जेको आहे, महिरबानी करे हिन जी टेस्टूं करायूं वञनि, किथे हीअ ॻाढ़ो, किथे तमामु घणो कारो, किथे बुर्ठ जीअं कंहिं भठीअ में सड़ी वेंदो आहे पथर, त अहिड़े क़िस्म जो इहो पथर तव्हांखे हर जॻह ते मिलंदो।